वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। अदा छा पिया ॾिसो? अॻु में त तूं कॾहिं बि मूंखे ईअं गौर सां नाहे ॾिठो। छा ॻाल्हि आहे? आज भला का ख़ासि ॻाल्हि आहे छा? अदे मां ॾिसां थो त मुंहिंजी राणी भेण कॾहिं न अहिड़ी कंजूस थी आहे। अदा मूं कहिड़ी कंजूसी कई आहे? मूंखे त तव्हांजी ॻाल्हि ठुप सम्झ में न आई। अॼु तूं ई ॿुधा, मूं पीउ जहिड़े भाउ खां तूं अॼुकल्ह केतिरियूं शयूं लिकाइण लॻी। हाँ? ओ अदा मुंहिंजा भाउ मूं वटि आहे छा जेको मां खां लिकाईंदसि? कंजूसी त मां तॾहिं कयां न जॾहिं मूं वटि खोड़ सारा पैसा या एतिरा थोरा घणा बि हुजनि ऐं मां उहा तव्हां खां लिकायां, पोइ कंजूसी थी न। ओ मुंहिंजी चरी भेण, कंजूसी रुगो पैसनि जी न थींदी आहे, पर अॼुकल्ह तूं अलाए केतिरियूं दिलि जूं ॻाल्हियूं मूंखां लिकाइण लॻी, उन्हनि जे बारे में थो चवां। ऐं सच पुछी न त इहा ई ॻाल्हि त मूंखे मारे थी अथी त तुंहिंजी दिलि जी ॻाल्हि मां नथो सम्झी सघां। तव्हांखे कीअं चयो त मूं तव्हां खां का ॻाल्हि लिकाई आहे? आदि मां किथे थो चवां, अबो थो चवे त अॼुकल्ह तूं मिड़ई कुझु उदास उदास रहण लॻी। सो मुंहिंजी राणी भेण, मां तोखे वरी बि चवां थो त तुंहिंजी जेका बि दिलि में ॻाल्हि हुजे, को बि मसइलो हुजे न, मूं भाउ खे तूं बेझिझक चई ॾे, बिल्कुलु चई ॾे, बिना डप जे। छो त तोखे शायदि ख़बर ई न आहे मुंहिंजी भेण त मां तोसां केतिरो प्यार थो कयां। अम्मा जीअं थो सम्झां तोखे, ऐं मूं पंहिंजी दिलि ई दिलि में तुंहिंजी हर ख़्वाहिश, हर ख़्याल, हर ख़्वाब खे पूरो करण जो वचन कयो आहे, ऐं इंशाअल्लाह कंदुसि। चओ न दी, चओ मूंखे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ो ॾुख आहे जेको तोखे अंदरां ई अंदरां पियो थो खाए। हाणे त अल्हम्दुलिल्लाह बाबो बि घर मोटी आयो आहे, पोइ तूं एतिरी मायूस, एतिरी उदास छो? अदा मां बि न अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं वठी वेही था रहो। अहिड़ो त कुझु बि न आहे, छा लिकाईंदसि मां? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे मुंहिंजा भाउ, मां छो भला मायूस थींदसि? सफ़ा का चरी। रुखसार बेबी, आई लव यू बेबी, आई लव यू। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां बेबी, मूंखे पंहिंजी ज़ानियत ते ऐं दानाई ते ॾाढो फ़ख्रु महसूस थो थिए बेबी। शमशू, जेके तूं ज़हानत सम्झी थो न, असल में उहा चालाकी हूंदी आहे। चालाकी शइ न, पर लोमड़ीअ जो विरसो आहे। मुंहिंजी प्यारी, शींहुं मुंहिंजी कॾहिं बि पसंदि जो जानवर न रहियो आहे। ऐं तूं चवीं थो शींहुं तुंहिंजो पसंदि जो जानवर न आहे? मां हरफत खे पसंदि कंदो आहियां। छपणी ओचितो जेको हमिलो कंदा न, मूंखे उहे जानवर ॾाढा पसंदि आहिनि। पोइ त तोखे मोर ऐं बाज़, बदिरा पखियुनि में तोखे कां वणंदो हूंदो। एग्ज़ैक्टली। चइबो त अॼु तूं ॾाढो ख़ुशि आहीं शमशू। इन जो को ख़ासि सबबु ख़ान बहादुर ऐं बिजार ख़ान जे वट में पीथो विधई या एसपी खे वाइस ॿुधाई? एसपी ते हमिलो थियो आहे, एसपी ते। ऐं मूं बिजार ख़ान खे चयो त ख़ान बहादुर खे ख़ुशी जी ख़बर ॿुधाए। हाणे एसपी ज़र अली मां सम्झ त ॿई ॼणा लोगन। एसपी खे केरु ॿुधाईंदो त हुन जे मथां सरदारनि हमलो करायो आहे? ख़ान बहादुर त हमेशह ज़र अली जे शक जे दायरे में मौजूदु रहियो आहे। बाक़ी सरदार बिजार ख़ान जो ई वाइस ज़र अली ताईं पहुचण जी देरि आहे। पोइ कू ॾिसजाए। शम्सो, शम्स। शम्स। ख़ान बहादुर साईं हरू भरू वेठा था हुलका कयो। बाबा तव्हांजो कमु शम्स जे हथां मूं कराए छॾियो। न्यूज़ त ॾिसंदा आहियो न, न्यूज़ चैनल्स ते ख़बरूं पयूं हलनि एसपी ते हमले जूं। टिकर बि हलेव थो जंहिंखे पटी चवंदा आहिनि।
वीचारा खाना ऐं सॼो ॾींहुं वज़ीरनि मुशीरनि जे पुठियां हुउसि। इन करे आऊं ख़बरूं न ॾिसी सघियुसि न ई ॿुधी सघियुसि। हा बाक़ी किन दोस्तनि खां ख़बर पई त एसपी ज़रअली खे किन माण्हुनि थ्रेड ॾिनो आहे। यकीनन इहो सभु तव्हांजो ई कमु लॻे थो मूंखे। ख़ान बहादुर साईं, तव्हां छा था सम्झो त इन हमले खां ज़रअली डिॼी वेंदो ऐं तव्हांजे ख़िलाफ़ कारवायुनि खां बाज़ अची वेंदो? एसपी बाज़ भले न बचे, पर हुनखे इन ॻाल्हि जो अहसासु ज़रूरु थींदो त अॻियां माण्हू बि हथ ते हथ रखियो कोन वेठा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे हू इश्क लड़ाइण जे लाइ मुंहिंजे ॻोठ बेफ़िक्रीअ सां कोन वञी सघंदो। ॿुधो आहे त दिलि जो उथियल आहे। ॿुधो कोन त माना बदिलियूं थो रखे, माना चोटीअ जो दिलि आहे। इश्क खां मुश्किल मुड़ेव। जेकॾहिं न मुड़ियो त मुड़ाइण असांखे बचे थो। सेमीर साईं, सुबुह खां ई कपिड़ा तुंहिंजे पोयां खणी पियो हलिया, हाणे बदिली करे वठि न। छॾ मां गेम पियो कुॾां, मूं वटि टाइम न आहे। तुंहिंजे करे कपिड़ा न मटाया न त हाकम साईं मूंसां विढ़ंदो। भले विढ़े, मुंहिंजो छा? मूंसां विढ़ंदो शमीर साईं, मूंखे हू दड़का ॾींदो। ही भला चाचा ख़ान बहादुर हर वक़्तु कावड़ में छो हूंदो आहे? ॾाढो जेकॾहिं हीणे खे कावड़ न ॾेखारींदो न त हुनजे दिलि में डपु कीअं पैदा थींदो? पाण हीअं आहियूं? चुप हुजूं न त पोइ पाण हीणा आहियूं। जेकॾहिं पाण हिमत करियूं न त पोइ सभिनीनि खां ॿीणा आहियूं। कल त कारा कपिड़ा पाता आहिनि। हाकम साईं जो हुकुम आहे त तोखे हर वक़्तु वेंजारे सींजारे ही नवां कपिड़ा पाए सफ़ा टाइट रखां मन। भला चाचा मूंखे एॾो सिंगारे मूंखे विकिणंदो छा? हा मूंखे विकिणंदो है न? हूंदो हलो त बेपड़ी तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। छा ॻाल्हाइणो अथई? मूंखे ख़बर आहे तोखे जेको मूंसां ॻाल्हाइणो आहे, पर ॻाल्हि ॿुध, हाणे आउं तुंहिंजी का बि मदद कोन करे सघंदसि। सोढो को एतिरो कमज़ोर न आहे थियो जो तो खोबलीअ खां मदद घुरंदो। बस हाय हाय, ऐं जेकॾहिं मिट माइट नंढपण में न मरनई हा न त तुंहिंजी तरबियत त सुठी कनि हा न। घटि में घटि ॻाल्हाइण जेको अपाल त हुजे हा त नंढे वॾे सां कीअं ॻाल्हाइबो आहे। आपल धोती मां मारहन की तोरे उनके औकात मुताबिक इज्जत ॾींदो आहियां, सम्झाई? वॾी ॻाल्हि आहे, पाण सां वॾो मोतबर आहीं, हाणे ॿियनि खे वरी तोरे तके थो ॻाल्हाई। ओली ओजी ख़बर अथई न, जेकॾहिं हीअ मुंहिंजो मथो फिरियो न अहिड़ो ॿुधाई तो साईं जो सॼो ॻोठ ॾिसंदई। ॻाल्हि ॿुध, हाणे तुंहिंजी का हैसियत वैसियत कान्हे, ऐं जेको तूं कुझु होए न इहो ख़ान बहादुर तुंहिंजी रहनुमाई कंदो। हाणे तूं वो आहे कोन, हाणे तूं ऐं आऊं मिड़ई साॻी ॻाल्हि आहियूं, तुंहिंजी का हैसियत कोन्हे। भले ख़ान बहादुर जो हथु मुंहिंजे मथां हटी वियो हुजे, पर मुंहिंजे इन हथनि बंदूक जो घोड़ो हलाइण न आहे विसारियो। अरे तोखे मोकल अथई, घोड़ो छिकी या वञी गॾनि खे हकल हा। पर हाणे ज़ीनत जो आसरो न कर, या कान मिलंदई। हाणे उहे बि आऊं तुंहिंजे ज़ीनत जे संग जे मुखालफ़त वैसे ई कान, पर जेको तो मूंखे छेड़ियो आहे न, हाणे इहे सम्झ पंहिंजी मोहबत जी क़बर खोटी अथई। हा हाणे हल ॾिसां तो तूं कीअं थो पाइणजी निकर त हाणे। हा ये तूं छा थी चवी? छोरी तूं इहो त ॿुधाए, तूं ॻोठ में वञी कंहिंखे दाहूं ॾिनियूं आहिनि त मूंसां ज़ुल्म थी रहियो आहे? मूं कंहिंखे दाह नाहे ॾिनी, पर ज़ुल्म त थी रहियो आहे न। ही त ॾिठो वाइठो ज़ुल्म आहे। वाह, हाणे तूं मुंहिंजे साम्हूं ॼाड़ी हण बि सिखी वञा। बाबा
आऊं तो माट करे पई हला जीअं वठाण जो को गरीब ढोर हुजे। तू पाण अची इहे ॻाल्हियूं छेड़े जवाब घुरियो त पोइ मूं ॾिनो। तो जो अॼुकल्ह मथो मां जाइ ते नथो ॾिसां या फपुल सही पे चवे। 4 ॾींहंनि खां पोइ लठ खणी तूं मुंहिंजे साम्हूं बीह रहंदी आहे। हा बाबा, फापुल त सॼे ॻोठ जी नेक नमाज़ी ऐं शरीफ़ माई आहे। हो कुछ ग़लत कीअं चई थी सघे? ऐं त लावारिस आहियां, बेपोश आहियां, लाचार आहियां, करे हर को मूंखे धिका था बातो ॾे। मुंहिंजा नसीब ई अहिड़ा आहिनि। तोखे थियो छा आहे रन? हरू भरू थी बरड़ा टकंदी हुते कंहिं दड़काना थी। इहो मोकार मूं तो सोढो वञा पई त साम्हूं अची बीठो मूंखे चए पियो त ज़ीनत मुंहिंजी आहे, तूं उन्हनि खे ॿिए हंधि पढ़ाइण जूं साज़िशूं पई करी माई, इन करे मुंहिंजो जहिड़ो कयो अथसि। सोढे जी फनी खानी कोन हलंदी। ज़ीनत मुंहिंजी धीउ आहे, जिथे बि मुंहिंजी दिलि चाहियो उते पढ़ाईंदोसांसि। बाबा, ही औरत सौ सुतो कूड़ थी ॻाल्हाए, तुंहिंजे मुंहं में नथो समझी। अरे तूं चुप कर, न त सिसी लाए छॾींदोसांइ। तूं इहो रोज पिटको बंदि कर। मां पाण वञी सोढे खां पुछां थो तुंहिंजे छोरे जो छा ते दिमाग़ ख़राब थियो आहे। हा हाणे तूं वेही मुंहुं जा रंग ॾिसजां। इन सोढे मूंसां फिटाई आहे न, ॾिसजांइ त हाणे आऊं छा थी कयां। फापू धुती, वसल ऐं विछोड़ा क़िस्मत जा लेख हूंदा आहिनि। तू भली पंहिंजो ज़ोर लाए वठ। जेकॾहिं क़िस्मत में असांजो वसल लिखियल हूंदो न, तू त छा, तुंहिंजो वॾड़ो शैतान बि असांजो कुझु नथो बिगाड़े सघे। छा सोण ॾी हाल वाल सफ़ा ईअं कावड़ियो थो वती, ख़ैर त आहे कहते कावड़ा। अरे इहो सोढो निभागो मुंहिंजी ज़ाल खे दाबा ॾेई हलियो वियो आहे। भला तोखे काथे नज़र आयो? हा इहो सोढो त हाणे मूंखे मिलियो, वाहिद बख़्शारा न करे शहर वारे तरफ़ पे वियो। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजी धीअ ज़ीनत जो संग इन सोढे निभागे खे ॾियणु नथो चाहियां। हाणे तूं इंसाफ़ कर त चिबुड़ पंहिंजी धीअ बानूअ जो संग कंहिं ॿिए खे ईअं ज़बरदस्ती ॾींदो? न को चाचा, कॾहिं बि न। चवंदा आहिनि त ॾिठे मां बि ॾिसी खणिजे, ईअं वरी कीअं संग ॾिबो? इन ॻाल्हि ते ई मासी बापू सां अटकियो हूंदो। मासी बापू जी कंहिंखे ख़बर न आहे, उनखे रुगो का ॻाल्हि हथु चढ़े, बाक़ी ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो ठाहिणु त को मासीअ खां सिखे। बाबा सोढे कुझु त चयो हूंदो न फापूअ खे, तॾहिं या फापू तोखे ख़बर आहे त तीली ॿारे इन बबड़ू कयो हूंदो। हा चाचा, मञा थो त सोढो ज़ीनत खे मिड़ई कुझु बरंदड़ अखि सां ॾिसंदो आहे, पर सोढो अहिड़ो न आहे। अहिड़ी हरकत सोढो कॾहिं बि कोन कंदो। भले मोटरी कावड़ त ॾिस। मां साथ मच्छी मारे आयो आहियां। इनखे साफ़ सुथरो करे छिलड़ लाहे इनखे अहिड़ो मसाले सां पचाए जीअं आङुरियूं बि चटे वञूं। मां साथ अदा गुलाम रसूल रोज़ कुंडी खणी वेंदो, पर कॾहिं मच्छी कान लॻी। तूं त भाग वारो आहीं, पहिरें ॾींहं ते शिकार करे आयो आहीं। मां साथ मूं तुंहिंजे भाग सां मच्छी फासाई आहे। सो कीअं भला? मुंहिंजो भाग विच में किथां अची वियो? मां साथ मिठी ज़ात, मूं त तुंहिंजो नालो वठी कुंडी हई हुई। नंढे हूंदे केॾो मोगो हूंदो हुई, हाणे देश परदेस रुली हाज़ुर दिमाग़ थी वियो आहीं। बेटा ही घोट चए थो पिरी भोराई में भाल कंदा आहिनि। मां साथ इन्ही हाज़ुर दिमाग़ीअ जो आऊं छा कंदुसि? ईअं मूंको ई भलो हुयसि। मां साथ मसद आम ॻाल्हियुनि जे विच में तूं का न का अहिड़ी ॻाल्हि ज़रूर करे वेंदो आहीं जो मां सॼो ॾींहुं वेही सोचींदी आहियां त चई छा वियो आहीं। मूंखे अॼु गुलाम रसूल वॾे कम जी ॻाल्हि सम्झाई आहे। मां साथ अलाए कहिड़ी? गुलाम रसूल चए पियो मच्छी पकड़ण जे वक़्तु सब्र ऐं इंतज़ार जी पाण में आदत विझ, तॾहिं मच्छीअ जो शिकार करे सघंदे। मां सम्झां थो ज़िंदगी में मंज़िल खे हासिल करण जे लाइ सब्र ऐं इंतज़ार जो रस्तो वठणु लाज़मी आहे। तोखे उन रस्ते ते हली हासिल छा करणो आहे इहा त ख़बर पवे। मूं तोखे चयो बि सही त घर अच, पोइ बि तूं एतिरी देर करे पहुतो आहीं। चंडो की तोसां फोन ते ॻाल्हाइण खां पोइ
मां त निपतुसि पर साइड सां ॾिठो त कुझु मुसलधार हमरा मुंहिंजी गाॾी खे फॉलो कंदे नज़र आया। वॉट? तोखे इलाही त न पियो ॿुधायां त तूं परेशान थींदीअ। पोइ तूं हुननि खे फेस कीअं कयो? चांड्रुकी पहिरियों त मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध। मूं हुननि खे फॉलो करण जी पूरी कोशिश कई पर रस्ते में हिकिड़ा ॿिया हथियार बंदि अची विया। ओ मूं गाॾी कचे में लाथी जिते माण्हुनि जो हजूम हुयो। हजूम जे विच में हिकिड़े नौजवान जो लाश पियल हुयो। ही त के नॉवेल जो मंज़र थो लॻे। पोइ त हिन जांच में लॻी वियो हूंदे त ही लाश कंहिंजो आहे ऐं हिन खे कंहिं मारियो। पोइ ईअं ई देरि थी वई हूंदी। पहिरियों त मूं थाणे ते फ़ोन करे पोस्टमार्टम लाइ बॉडी मोकिले छॾी। उन खां पोइ हद जे SHO खे फ़ोन कयुमि त हिन वाक़े जा तफ़सील मूंखे अॼु जो अॼु घुरिजनि। हाणे के पंहिंजूं ॻाल्हियूं कजनि। मेरो चाय कहिड़ी आहे? दे साईं हाणे ॾिठनि अच। मेरो ॻाल्हि त ॿुध। वियो जी मुंहिंजे मन में जेका ॻाल्हि आहे सो मूंखे ख़बर न आहे त ही वक़्तु मुनासिबु आहे अलाए न आहे। माण्हुनि जा वात बंदि करण जे लाइ मां इहो ई सोचे रहियो आहियां त चांड्रोकी ऐं ज़रली जो रिश्तो पको करे छॾिया। साईं माण्हू खिलूं कंदा ऐं चवंदा त पुट जी क़बर जी मिटी सुकी न आहे त मेहरू ऐं शाह मुराद पंहिंजी धीअ जी काॾे जी तयारी पिया कनि। माण्हू त हूअं ई ॻाल्हियूं कनि पिया पर ज़रली हिकु वफ़ादार ऐं बाख़लाक ऐं सुठो छोकिरो आहे ऐं चांड्रोकी सां जोड़ सुठो ठहंदो। मां चाहियां थो त उहो हिक ॿिए खे मुंडी पाराए वठनि। बाक़ी ॿियूं रस्मूं थियूं त पोइ बाद में ॾिसंदासीं। साईं तव्हां मालिक आहियो, तव्हांखे जेको बहितर लॻे उहो ई कयो, छो त मूंखां वधीक त ज़माने सां तव्हां वाक़िफ़ आहियो। हाणे मूंखे तुंहिंजे मथां कावड़ थी अचे। जे तूं जल्दी ठीकु न थींदी न त मां बि तुंहिंजे अॻियां हिते बिस्तरे ते बीमार थी पई रहंदसि। पोइ तूं वरी मुंहिंजी ख़िदमत कजांइ। अम्मा दवा ऐं गोरियूं खावां त पई टाइम ते, ॿियो अञा छा कयां? अंदर मां ॾुख कढण खां सवाइ न दवा असरु कंदी न दुआ असरु कंदी। मूंखे ॿिन्हिनि सां को बि गर्ज़ न आहे। ही दवा वग़ैरह त मां बाबा जी दिलि रखण लाइ खायां थी। बाक़ी मुंहिंजी ज़िंदगी में बचियो छा आहे अम्मी? तुंहिंजो पीउ अकेले में ई रहंदो आहे। तोखां सवाइ असांजो ॿियो केरु आहे पुटु? तुंहिंजे ग़म हुनखे ॻारे छॾियो आहे। तोखां सवाइ असांजे ॼापे जो ॿियो कहिड़ो सहारो आहे? तू कूड़ी ऐं मुनाफ़िक आहीं। तुंहिंजे अंदर में काराण भरियल आहे। हसद ऐं बुग़्ज़ तोखे अंधो करे छॾियो आहे। पाण त कॾहिं ज़िंदगी में ख़ुशि न आई रही, ॿिए खे बि ख़ुशि नथी ॾिसी सघी। अरे बस कर, हाणे बस कर। इहो काकड़ो करे जेको ॻाल्हाईं थी न इहो बंदि कर, न त ज़ुबान छिके ॿाहिरि कढंदी सही। हथ त लाइ ॾेखार, वॾी आई आहे ज़ुबान छिकण वारी। मुंहिंजी माठ ऐं शराफ़त खे तू कमज़ोरी सम्झियो आहे। खुदा जे वास्ते, खुदा जो वास्तो त इहे झेलो बंदि कयो। जेॾी महिल घर में घर खे सिनेमा ठाहे छॾियो अथव। का फिल्म हले ई हले थी। केॾी महिल मुस्तफा कुरैशी जी, केॾी महिल सुल्तान रही जी, केॾी महिल शाह नदी। बस कयो, अल्लाह जो वास्तो त बस कयो। हाणे मूंखे मथे सूर थो पए। गामू ओ गामू, तोखे ख़बर आहे हिन छोरी जी चुर्च ते हिन सोठे मूंखे बेइज़्ज़त कयो आहे। अम्मा तूं ईअं कर, जेसीं ताईं ज़ीनत आहे तूं ॾूं ढापट। मां सोठे जी ख़बर वठी अचां थो। छोरा हाणे बस कर, तूं त केॾां न वञ। सामान वियो आहे सोठे जे पोयां। हाँ ईअं कर माई, पुट खे रोके वठ। अॻे ई अधु दिमाग़ो आहे, किथे टंग मां भंजराए न अचई। ॾिस मां ॾिस, ज़ीनत मूं चितरू थी करे। हाणे मां जे न सोटे मथो न फाड़े जा,
मां तुंहिंजो पुटु ई न आहियां मां न छॾंदोमांसि ते भी ओ भी ॻाल्हि ॿुध छोरा मुंहिंजी कॾहिं न मोटंदमि कॾहिं पातर खाए हटी ने इंशाल्लाह। अरे हल मार्च करे भी नेठ मोकिलियईस न तू जद साम कढंदुसि सब्र कर तू माई फापुल गरम खीर में हेड्र मिलाए रख। एजो तुंहिंजो पुट मार खाए मोटियो। अरे हल हाणे ॻाल्हाए थी मुंहिंजो पुटु को मेण जो गुॾो कोन्हे जो यकदमि मारींदुसि ऐं इहो पिघलजी वेंदो हलियो। अरे ॾिस जाए किथे इहो सोढो न पूरो थियो पियो हुजे उन जो ख़ैर घुर। सदाई मार खाई त मोटंदो आ। यो शहजादी मुमल हाणे कीअं आई? कुछ खाधो पीतो अथई? खाधो पीतो कुछ न अथसि बस हाणे दवा पियारे आई हुअसि अॻु खां कुझु बहितर आहे। इंशाल्लाह मुंहिंजो सोनो रब असांजो सभु दुआऊं क़बूल कंदी, सभु सणाई थी। जेसि ताईं मुमल पाण हिमत न कंदी पाण में जीअण जी उमंग पैदा न कंदी जाक कान थींदी। मूंखे हुन जी बीमारीअ जी ॻणतीअ झोरे विधो आहे शहजादी। असांजी न्याणी चाक थी बि वञे न तॾहिं बि हयाती जो कारो ऋण पियो अथसि। न उमेद जो को तारो न आस जी सुहाई। अहिड़े हाल में हुन जो जीअण कहिड़े कम जो? अहिड़ी ॻाल्हि न आहे मुमल जा पीउ दुख भले केॾो बि गहरो छो न हुजे पर वक़्त सां गॾु हुन जी पीड़ा ख़तमु थी वेंदी आहे या इंसानु तकलीफ़ुनि सां ठही वेंदो आहे। शहजादी तकलीफ़ुनि सां जीअण खे जीअण कोन चइबो आहे, उहो त मिड़ई साह खणणु आहे। जीअण त उहो आहे जंहिंमें उमेद ऐं आसरो हुजे, हासिल ऐं ला हासिल जो भले कहिड़ो बि मिठो ज़ाइको हुजे। तूं माठ करे वे मुंहिंजी मुमल रुगो जिस्मानी चङ भलाई मां आई हुन जे रूह जी दवा जो मां पाण बंदोबस्तु करे वठंदी। तो वटि वरी कहिड़ो जादू आहे जो कंहिंजे दिलि मां यादुनि खे कपे ऐं कोड़े वठंदी? इहो रोग मुमल जे दिलि मां कढण जहिड़ो न आहे। बाबा चाचे सावण जो बि उबतो दिमाग़ आहे। हुन त तव्हांजी ॻाल्हियुनि जो उबतो मतिलबु कढियो आहे। घर वञी ज़ीनत सां विढ़ण लॻो चई त तूं ॻोठ में वञी मुंहिंजी गिलाऊं थी करी। हाणे जेकॾहिं सिधे राह ते नथा अचनि त असांजो छा? वञी खंड जे तरे में पवनि। काज़ी ॼाणे क़याम ॼाणे भली करे न्याणीअ जी पिटू ऐं पाराता थियनि अॻिते घुमनि मेलो। इहा जेका माई धूती फापुल आहे न सॼे फसाद जी जड़ आहे ई इहा। माई खां ॻोठ जो अमन त बर्दाश्त थिए ई कोन थो। वेगी सही पर आहे त ज़ीनत जी माउ न। घटि में घटि हिन रिश्ते जो ई लिहाज़ करे वठी। बाबा बाबा मां त चवां थो त अहिड़ी औरत खे नक में नाकेली विझी मेले में पिनराइजेसि। पर वीचारो सावण फ़क़ीर आहे मुंहुं घुर साधो ऐं कुकदाम माण्हू माईअ जे अॻियां कुझु छे ई कोन। फापुल धूतीअ जे ॻाल्हियुनि में अची वञे जल्दी। मूंखे त इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे त चाची आमा जी ॻाल्हि जो बि मान कोन रखियो। ज़ीनत मुंहिंजी भेण बराबरि आहे तॾहिं मूं अव्हां खे चयो न त मां चाचे खे कॾहिं चवराया ई कोन। मूंखे ख़बर आहे बाबा चङी तरह ख़बर आहे ज़माने जो माण्हू आहियां। हर को माण्हू पंहिंजे घर जे चौधीवारीअ में सुल्तान हूंदो आहे सुल्तान। वालेकुम सलाम। वे बाबा वे हाल हाल। बाबा ज़ुल्म थी वियो सोठे खे सिर हणी मथे में रतो रत करे छॾी अथऊं। रतो रत करे छॾियोसि छो बाबा? पर इहो जेको सोठो आहे त पाण जे ॾहे सर सराईंदो आहे। चवनि था सोढो पुठीरो वेठो हुयो गामू पोइ अची उनखे मथे में पक्की सुर हई आहे। पोइ त मथो फाटी पियो हूंदसि अस्पताल खणी विया हूंदसि न। हाओ मासा त सोढो ऐं ॻोठ वारा सभु शहर विया आहिनि। पर बाबा इहा का ख़बर चार पई गामूअ धक्को हयसि छो? गामू आहे माई फापुल जो अधु चरियो पुटु। इन्ही त माउ जे भड़काइण ते इहो कमु कयो हूंदो पर हाणे सोढो इन्हनि जे लाइ धरती ट्रामो करे छॾींदो।
लाए पाण ॼाणनि बाबा इहो रस्तो इहो अगो इहो मेलो सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।